अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी बि कोरोना वायरस जो शिकार बणिजी वियो। शाह महमूद कुरैशी पंहिंजे ट्वीट में तस्दीक कंदे चयो आहे त बुखार थियण बैदि पंहिंजी कोरोना टेस्ट कराई जेका पॉज़िटिव आई। रिपोर्ट पॉज़िटिव अचण बैदि घर में पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कराचीअ खां सवाइ बाक़ी मुल्क में कोरोना जी सूरत हाल बहितर थी रही आहे। कराचीअ में कोरोना जा केस वधी रहिया आहिनि। सूरत हाल बहितर बणाइण लाइ सिंध हुकूमत सां राब्ते में आहियूं। इस्लामाबाद में मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे असद उमर चयो त मुल्क में SOPs ते अमल करण सबबि कोरोना केसिस ऐं फ़ौतियुनि जी शरह घटि थी आहे। SOPs ते अमल न कयो वियो त जुलाई जे आख़िर ताईं मुल्क में कोरोना केसिस जो अघु 12 लख ताईं पहुची वेंदो। सिंध सरकार उज़ैर बलोच, निसार मोराई ऐं बल्दिया साने जूं JIT रिपोर्ट्स सूमर जे ॾींहुं पधरियूं करण जो ऐलान करे छॾियो। मुर्तज़ा वहाब चयो आहे त टई JIT रिपोर्ट्स सूमर जे ॾींहुं घरू खाते जी वेबसाइट ते हूंदियूं। अली ज़ैदीअ जो खुलियल चैलेंज आहे त रिपोर्ट्स मां आसिफ़ ज़रदारी या PP क़यादत जो नालो ॻोल्हे ॾेखारियो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे 7 सालनि जी सज़ा ॿुधाईंदड़ एहतिसाब अदालत जो जज अरशद मलक नौकरीअ मां बरतरफ़। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस हुकुम जारी करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट जे 7 जजिस ते बदल इंतिज़ामी कमेटीअ वीडियो स्कैंडल में मुलविस हुअण जे केस बरतरफ़ करण जो फ़ैसिलो ॾिनो। अरशद मलक नवाज़ शरीफ़ अल अज़ीज़ा रेफरेंस में सज़ा ऐं फ्लैगशिप रेफरेंस मां आजो करे छॾियो, जंहिं जे सबबि नवाज़ शरीफ़ चूंडूं विढ़ण लाइ ताहयात नाअहल थी वियो। नून लीग जी अॻवान मरियम नवाज़ जज अरशद मलक जे बरतरफ़ीअ ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त जीअं जज खे बरतरफ़ कयो वियो आहे तीअं उन्हीअ जे बदउनवान फ़ैसिलनि खे बि कलअदम करार ॾिनो वञे। पंहिंजे ट्वीट में मरियम नवाज़ चयो त नवाज़ शरीफ़ जो सबुरु खटे वियो। पंहिंजे घरवारीअ खे मौत जे बिस्तरे ते छॾे कानून ऐं आइन जे आॾो कंधु झुकाइण लाइ नवाज़ शरीफ़ जहिड़ो जिगर ऐं हौसलो खपे। नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ जे पारां बि जज अरशद मलक जे बरतरफ़ीअ ते इत्मिनान जो इज़हार। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त साबित थी वियो त जज इंसाफ़ ते बदल फ़ैसिलो न ॾिनो हुयो। इंसाफ़ जे घुर्ज आहे त नवाज़ शरीफ़ जी सज़ा बि ख़तमु कई वञे। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसन अली शाह गुज़िरियल ॾींहुं डिवीज़न जे समूरनि वास्तेदारनि अमलदारनि खे हिदायत कई आहे त हू सावणीअ जे इम्कानी बरसातुनि ऐं बोड वारे सूरत हाल खे नज़र में रखंदे पंहिंजूं समूरियूं तयारियूं मुकमल कनि ऐं मज़बूत हिकमत अमली तहत सावणीअ जे इम्कानी बरसातुनि ऐं बोड वारे सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ एहतियाती उपाउ वठनि। जमाल शाह थाणे जे हद ॻोठ लाल खान ज़रदारीअ जे रहायशिन दिलदार ज़रदारी ऐं इनायत ज़रदारीअ जो बाअसर माण्हुनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज। बेनज़ीराबाद प्रेस क्लब पहुची एहतिजाज उन ई मौक़े ते मुज़ाहिरीन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त थाणे जे पुलिस एहलकारनि अली दाद ज़रदारी ऐं सूमर ज़रदारी असांखे ज़बरदस्ती घरनि खां कढणु चाहिनि था ऐं असांजे घरनि में ज़बरदस्ती गिड़ी असांजे औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणायो ऐं असांजे घरनि में पियल सामान पिणु खणी विया आहिनि, जंहिं ते उन्हनि आला उहिदेदारनि खां अपील कई आहे त खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।